अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट में भलीकार मां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में पाण इन हफ़्ते में थियल सियासी एक्टिविटीज़ के हवाले से ॻाल्हि कंदासीं ऐं ज़िक्र कंदासीं त कल्ह इलेक्शन कमीशन के हवाले से हिकिड़ी ख़बर साम्हूं आई आहे जंहिंमें इहो ॿुधायो वियो आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि ऑफिशियली तौर ते इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट में लिखत में इहा शइ सबमिट कराईंदी त इलेक्शन कमीशन ऐं निगरान हुकूमत जेका आहे उहा 28 जनवरी 2024 ते पूरे मुल्क में चूंडूं कराइण जे लाइ तैयार आहिनि। इलेक्शन कमीशन इहो सॼो प्रोसेस या इहा तारीख़ छो ॾिनी आहे? छा इन पुठियां बि इलेक्शन कमीशन के ख़ासि डायरेक्शन्स हुयूं जो उन खां पहिरियां ही तयार न हुया ऐं हाणे अहिड़ी कहिड़ी तयारी इन्हनि कई आहे जंहिंखां पोइ हू इलेक्शन में पंहिंजो पाण खे तयार सम्झनि था? इन ॻाल्हि जे हवाले सां बि ज़िक्र कंदासीं त 2016-17 में या 18 में या उनखां पोइ बि PTI वारनि खे जीअं ज़मानतूं मिलंदियूं हुयूं, हाणे इहो साॻियो जेको रुझान आहे अदलिया में उहो नून लीग जे हवाले सां आहे। नून लीग जो क़ाइद जॾहिं कंहिं बि अदालत में पहुचे थो त उनखे फुल प्रोटोकॉल थो ॾिनो वञे ऐं उन खां पोइ को बि अहिड़ो केस नाहे जंहिंमें उनखे ज़मानत न ॾिनी वञे ऐं उन जूं दरख़्वास्तूं जेके आहिनि उहे बहाल न कयूं वेंदियूं हुजनि। त इहो सभु जेको आहे हिन मुल्क में छा ख़ुदकार सिस्टम ते आहे या किथां को डायरेक्शन अचे थी, इन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं इज़हार सुमरो साहब जेके आहिनि असां वटि हमेशह इलेक्शन थियण या न थियण जे हवाले सां ॻाल्हि कंदा आहिनि त अॼु बि उन्हनि खां पुछंदासीं त हू इलेक्शन 28 जनवरी ते कराइण जी इजाज़त ॾियनि था या नथा ॾियनि। इज़हार सुमरो साहब, इनाम भट्टी साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। अवां ॿिन्ही जी वॾी महिरबानी। इज़हार साहब, इलेक्शन कमीशन लिखियो आहे त असां 28 जनवरी 2024 ते चूंडुनि जे लाइ तयार आहियूं। ॿुधाइजो त अवां राज़ी आहियो 28 जनवरी ते चूंडूं कराइण जे लाइ? 28 जनवरी ते चूंडुनि जी लिखत में ॾेई इलेक्शन कमीशन। ऐं तव्हांखे यादि हूंदो त मई में इलेक्शन कराइण जे लाइ बि इलेक्शन कमीशन त लिखत में ॾेई आई हुई असेंबली कोर्ट खे। उहो मई में त कोन थियो इलेक्शन, तो लिखत में ॾेई अचणु काफ़ी न आहे। असल ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन जे लाइ जेके घुर्बल तयारियूं आहिनि ऐं जेको पॉलिटिकल कंसेंसस आहे ऐं जेके बि हल्का धुरियूं जेके मैटर कनि थियूं इलेक्शन कराइण जे हवाले सां, उन्हनि जो ऑन बोर्ड जेसि ताईं मामिलो नथो थिए ऐं ख़ासि तौर ते जेसि ताईं PTI वारे मामले ते को फ़ैसिलो नथो थिए। मिसाल इहो फ़ैसिलो थिए त भई उन्हनि खे इजाज़त ई न आहे इलेक्शन में हिसो वठण जी, या इहो त कुझु खे आहे कुझु खे न आहे, या उन्हनि जे जेको चेयरमैन आहे उन जे हवाले सां कहिड़ो फ़ैसिलो थियणो आहे। हाणे इहे जेके सभु ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि खे अगरि नज़र में रखूं था तॾहिं ई असां इहा ॻाल्हि कयूं था। असां न त नजूमी आहियूं, न वरी असां वटि को अहिड़ो ॿियो को नजम सेठीअ जहिड़ो को का चिड़िया विड़िया आहे जेका असांखे ॿुधाए। पर तव्हां अगरि सर्कमस्टेंसिस ॾिसो, सवाल इन जे करे कयो त अवां जूं सभु इलेक्शन जे हवाले सां चयल ॻाल्हियूं पहिरियां बि सच थियूं आहिनि, त मां इन जे करे अव्हां खे चयो त हिन दफ़े ॿुधायो त इलेक्शन कराइण जे लाइ राज़ी आहियो या न आहियो? हा ठीकु, इहे बिल्कुलु सही आहे। ऐं मूं उन पोएं साल ॾेढ खां इहा ई ॻाल्हि पे कई, उन में ज़रूरु थोरी इंफॉर्मेशन बि शामिल हुई त इलेक्शन जो साल आहे 2024, इहो त तय आहे, ठीकु आहे न। हाणे मुंहिंजी इन ॻाल्हि खे तव्हां बिटवीन द लाइन सम्झी सघो था। मथे साल इलेक्शन त ज़रूरु थियणो आहे, पोइ उहे जनवरी में बि थी सघनि थियूं ऐं इन विच में 2-3 अहम ॻाल्हियूं थियणियूं आहिनि पाकिस्तान सां रिलेटेड, जंहिंमें जेको सभ खां अहम मामिलो आहे उहो आहे अफ़गाननि जी वापसी। हाणे उन जे दौरान जेको रद्दमल अचे पियो, तव्हां ॾिसो त हिकिड़ा अजीब क़िस्म जा एहतजाज शुरू थी विया आहिनि ऐं हिकिड़ा त उहे पाण पिया कनि, पर ॿिया जेके उन जी हिमायत में जेके धुरियूं कनि पियूं उन्हनि जी त ॻाल्हि ई सम्झ खां ॿाहिरि आहे। बहरहाल उहे इंटरनेशनलिस्ट थियण जे चकर में इहे एहतजाज कनि पिया। अल्टीमेटली छा थींदो त अहिड़ो क़िस्म जो अगरि को बि वॾो मामिलो साम्हूं अची वियो त हिकिड़ो बहरान जनम वठंदो ऐं उन जे नतीजे में पोइ इलेक्शनूं जनवरी में थियणु मां सम्झां थो त पोइ मुमकिन न हूंदियूं। बाक़ी जेतिरे क़दुरु सरकारी दफ़्तरी कम जी ॻाल्हि आहे उहो मुमकिन आहे त इलेक्शन कमीशन लिखी ॾिए त असां 28 जनवरी ते इलेक्शन कराइण लाइ तयारु आहियूं। पोइ इलेक्शन कमीशन अॻिते हली छा चवंदो? मिसाल तव्हांखे यादि आहे, थोरो पाण रीकेप था कयूं तव्हांजे आसानी लाइ, ॿुधंदड़नि जी आसानी लाइ।
त सभ खां पहिरियों पंजाब में निगरान हुकूमत में इजलास थियो जंहिंमें इलेक्शन कमिश्नर बि वियो हुयो ऐं पोइ साॻियो ई इलेक्शन कमिश्नर हो ऐं उते हुनखे ॿुधायो वियो त इंटीरियर मिनिस्ट्री चयो आहे त असां तव्हांखे एतिरी जेका फोर्स नथा ॾेई सघूं, फलाणो मसइलो आहे, फलाणी ॻाल्हि आहे। अॻु में ई सियासतदान बि चई चुका आहिनि, मौलाना बि चई चुको आहे, ॿिया बि चई चुका आहिनि त बाबा सियारे में इलेक्शनूं था करायो, ज़ुल्म पिया करियो। इहा ॻाल्हि कीअं ताईं ठीकु बि आहे, छो त मुल्क में कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जीअं गिलगित आहे या हेॾां पंहिंजो बलूचिस्तान जा कुझु इलाइक़ा आहिनि, केपी जा कुझु इलाइक़ा आहिनि जिते बर्फ़बारी बि थिए थी। इन करे इहे पहाड़ी सिलसिला आहिनि हिननि में, त उते वाक़ई एतिरी मूवमेंट करण बि मसइलो थिए थो। ठीकु आहे, उन खां पोइ वरी पाण जेकॾहिं ॾिसंदासीं भला जेकॾहिं जनवरी में न त भला फेब्रुअरी में, मार्च में, वरी इन विच में रमज़ान शरीफ़ बि अची वेंदा त पोइ उन में बि वरी इलेक्शनूं थियण थोरी ॾुखियूं थी वेंदियूं। पोइ इन विच में वरी थोरी गर्मी बि वधी वेंदी, पोइ चइबो त हाणे गर्मी बि टपायूं, पोइ मींहं बि टपायूं, सावणी जी मुंद बि निकिरे, पोइ खणी अगस्त में इलेक्शनूं कराए विझूं। इनाम साहब, इज़हार साहब जेका ॻाल्हि कनि पिया उहा कंहिं हद ताईं सही बि आहे, पर इन में मां हिकिड़ी शइ इहा बि ऐड कंदुमि त जॾहिं IMF सां मुआइदो थियो हो त उन्हनि इहो चयो हो त असां हिकिड़ी जेका किस्त आहे उहा हिन हुकूमत यानी PDM वारी हुकूमत, हिकिड़ी निगरान ऐं हिकिड़ी उहा शर्त हुई त मार्च में शायदि IMF सां वरी ॻाल्हियूं थियणियूं आहिनि ऐं अॻी किस्त जेका आहे उहा इलेक्टेड हुकूमत खे मिलणी आहे। जेकॾहिं ईअं न थियो त IMF जो प्रोग्राम बि ख़तरे में पइजी सघे थो। इनाम साहब, अव्हां ॿुधाइजो त अव्हां खे 28 जनवरी 2024 ते चूंडूं थींदे नज़र अचनि पियूं या अव्हां बि इज़हार साहब सां इत्तेफ़ाक़ कयो था? महिरबानी अशफाक, मुंहिंजे ख्याल में सफ़ा क्लियर शफ़ाफ चूंडूं नज़र अचनि इहो अञा ताईं कोन थो नज़र अचे। यानी 28 जनवरी ते चूंडुनि जो थियणु कंहिं बि तरह सां नज़र कोन थो अचे। उन जो सबबु हिकिड़ो इहो आहे त ख़ुदि हिकिड़ा उतरिया इलाइक़ा ऐं जेके जिन इलाइक़नि में शदीद बर्फ़बारी पवंदी आहे उतां न रुगो माण्हू लन पलाण करे वींदा आहिनि, पर उते रोज़मर्रा जी ज़िंदगी इंतिहाई मुतासिर हूंदी आहे। इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो जवाज़ हूंदो उन वक़्त में उन्हनि इलाइक़नि जे तरफ़ां कयल इलेक्शन कमीशन जी गुज़ारिश जे नतीजे में हिकिड़ो इहो थी सघे थो। उन खां बाद जॾहिं माज़ी में सिर्फ़ 2 सूबनि जूं KPK ऐं पंजाब जूं चूंडूं कराइणियूं हुयूं त तॾहिं सिक्योरिटी फोर्सिस जेको आहे इहो चयो हो त हुननि वटि एतिरी स्ट्रेंथ कोन्हे जो हू उन्हनि सभिनी पोलिंग स्टेशन्स ते माण्हू मुहैया करे ॾेई सघनि अमन अमान जे लाइ। त हाणे जॾहिं चइनी सूबनि में हिक ई वक़्त ते चूंडूं थींदियूं त एतिरो जल्दी जॾहिं तव्हां अफ़गान इशू ते हिकिड़ो सख़्तु स्टैंड वठी रहिया आहियो, हिक तरफ़ अफ़गानिस्तान जे तरफ़ां हुन ते रेज़िस्टेंस अची रही आहे, ॿिए तरफ़ ख़ुदि हिते जूं कुझु जमायतूं जेके आहिनि उहे उन जे लाइ जेको आहे सो पंहिंजी हिकिड़ी सख़्तु राय रखी रहिया आहिनि। अहिड़ी सूरत में जेकॾहिं का बि अमन अमान सूरत ॾुखी पए थी त मूंखे नथो लॻे त तमामु आसानी सां को चूंडुनि खे ईअं अॻिते वधाए सघे। हा, ॿी शइ जेका आहे त फ़िलहाल ही ख़ुदि हिकिड़ो टेस्टिंग जे लाइ डेट अनाउंस करणु ऐं प्लस में इलेक्शन कमीशन पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो पंहिंजी ज़िम्मेवारी जेका पूरी करणु जेका हुननि गुज़िरियल महीने चयो त जनवरी जे आख़िर ताईं चूंडुनि कराइण जो असां वटि आहे, त उहो जेको बार बार थियो पए त उहो चूंडुनि जी डेट छो कोन थी ॾिनी वञे। ऐं ख़ासि करे वरी जेको हींअर पीपल्स पार्टी जे तरफ़ां बार बार इन ते ज़ोर ॾिनो पियो वञे त आख़िर जॾहिं चूंडूं कराइणियूं आहिनि त उनजी तारीख़ जो ऐलान छो कोन पियो कयो वञे। त इन्हनि सभिनी खे सिर्फ़ु हिकिड़ो सेट करण जे लाइ या हिकिड़ो हुननि जो प्रेशर घटाइण जे लाइ इहे सभु शयूं थियनि थियूं। बावजूदि इन जो थी सघे थो त चूंडुनि जो ऐलान थी वञण खां पोइ बि कहिड़ी बि तरह सां कॾहिं बि कोई बि तब्दीली अची सघे थी, पर फ़िलहाल आउं सम्झां थो त हीअ रियल डेट कोन्हे। हीअ जेका 28 जनवरी आहे इहा हक़ीक़ी डेट कोन्हे, इहा सिर्फ़ु फ़िलहाल हिकिड़ी प्रेशर वेंटिलेशन ऐं टेस्टिंग जे लाइ आहे। ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त जेतिरे तोणी नून लीग पंहिंजो मुकमिल तरह सां पंजाब जे अंदरि असेस करे ख़ुदि एस्टेब्लिशमेंट जॾहिं असेस करे उन्हनि खे त जॾहिं चूंडूं थींदियूं त वोट जो रेस्पॉन्स छा बीहंदो ऐं केतिरी ज़रूरत पवंदी मैनेजमेंट जी। हींअर त सूरत हाल ईअं आहे त नून लीग खे 100% मैनेज करे ॾियनि तॾहिं जेको आहे सो हू वफ़ाक़ी हुकूमत ठाहे सघंदा। त हाणे घटि में घटि अहिड़ी सूरत हाल में जॾहिं 100% उन्हनि खे मैनेज करे ॾिजे त इहो आसान न हूंदो। हा, 20% 30% मैनेज करे ॾियण त जेको आहे सवलो आहे, पर 100% मैनेज करे ॾिजे इहो ॾाढो ॾुखियो अमल आहे। तंहिंजे करे फ़िलहाल हुनखे नून लीग खे स्पेस ॾींदा
त हू कुझु पंहिंजो माहौल पाण ठाहे 50% जो पंहिंजो माहौल ठाहे वञे उनखे हिकिड़ो नज़र अचे त नून लीग जी पंजाब जे अंदरि नून लीग जी सिंध जे अंदरि नून लीग जी केपीके जे अंदरि या बलूचिस्तान जे अंदरि हिकिड़ी थोरी स्ट्रेंथ वधे पई जितां काउंटिंग बाक़ाइदे करणु शुरू कनि त ही MNA जूं हेतिरियूं सीटूं हितां हेतिरियूं हितां इहे सभु मिलण जा जॾहिं आसार नज़र अची वञनि पोइ तॾहिं बाक़ी शइ मैनेज थियणु शुरू थींदी। हींअर ताईं त तव्हां सोचो सिंध जे अंदरि नून लीग जी नेशनल असेंबली जी सीट कहिड़ी जे लाइ तव्हां चई सघंदव त ही कंफर्म सीट आहे या बलूचिस्तान जी कहिड़ी सीट चई सघंदव त मुंहिंजे ख़्याल में इहा जेतिरे ताईं नथी थिए स्कोर गेम जेका आहे उहा नंबर गेम जेतिरे ताईं मैनेज न थींदी तेसी तोणी कंफर्म डेट अनाउंस न थींदी। हा आउं सम्झां थो मार्च ताईं स्पेस वठंदा मार्च खां पोइ जी का डेट अची सघे थी। जी अशफाक इधर साहब काल शैला रज़ा साहिबा मूंसां गॾु प्रोग्राम में मौजूदु हुई ऐं मां उन सां जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सियासत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई ऐं नून लीग ते पीपल्स पार्टी जी तनक़ीद जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई त शैला रज़ा जो इहो वाज़े चवणु हुयो त हिन वक़्त जो लाडलो नवाज़ शरीफ़ आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि लाडलो थियण जी कोशिशि न कई आहे ऐं न ई मुस्तक़बिल में थींदी त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिन सॼे सिनेरियो में किथे बीठल आहे सियासत किथे बीठल आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी? पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सियासत उते ई बीठी आहे जिते 2000 मसलो त नवाज़ लीग सां आहे न त 2017-18 में उहो ॿी जाइ ते बीठा हुआ ऐं पोइ उन खां पोइ उन्हनि खे उन जाइ तां हटायो वियो। हाणे पीपल्स पार्टी जे हरू भरू ज़ोर भरींदी त उहा जेका 17-18 वारी नवाज़ लीग जी पोज़ीशन आहे उहा बि असांखे ॾियो त पोइ हाणे ईअं त नथो थी सघे न। इनखे थोरो अञा सोलो करे सम्झाइजे। पीपल्स पार्टी वारी ॻाल्हि तव्हांखे बेसम्झ में अची वेंदी ऐं मुल्क जे सियासत जी बि ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। उहा ॻाल्हि इहा आहे त नंबर 1 त पाकिस्तान में जेको 17 वारो वायुमंडल हो उहो जॾहिं तब्दील थियो त उनखे तब्दील थियण में या तब्दील करण में जेको ॿिनि वॾियुनि पार्टियुनि जेको रोल प्ले कयो उन मां त हिकिड़ी पार्टी धरणा हया तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं अॻिते हली पोइ सम्झ में आई सॼी ॻाल्हि त उहो छो थियो कीअं थियो ऐं ॿी पार्टी बि धरणा हया। ॿिनि पार्टियुनि खां धरणा हणाया विया ऐं कुझु ॿियनि ग्रुप्स खे बि अॻियां कयो वियो। नतीजे में नवाज़ लीग जी हुकूमत पंहिंजो पहिरियों प्राइम मिनिस्टर विञायो ऐं पोइ इलेक्शन में हुकूमत बि विञाई। मामिलो त उन्हनि जो रहियल आहे न। हाणे सही ग़लति जी पाण ॻाल्हि न पिया करियूं। हू चवनि था त असांखे लेवल प्लेइंग फील्ड करे ॾियो वापसि करे ॾियो त असां हुन मैदान में अचूं। ऐं इनाम साहब जेका ॻाल्हि कई हुन में थोरो आउं इज़ाफ़ो इहो करियां त पाकिस्तान जी इलेक्शनी सियासत जी हिकिड़ी तारीख़ अथव त धांधलियूं जेके इलेक्शन में थींदियूं आहिनि न उन में 3 क़िस्तूं हूंदियूं आहिनि धांधलियुनि जूं। जेको असीं चऊं था न त जनवरी में मुमकिन न आहिनि शायदि इलेक्शन मता न थियनि उन सबबु इहो बि अथव। धांधलियुनि जी शुरूआत जेके प्री पोल रिगिंग बि चइबो आहे उन जा बंदोबस्त थींदा आहिनि लॉबिंग्स थींदियूं आहिनि ग्रुपिंग थींदियूं आहिनि भोतार वॾेरा ताज़ियतूं तव्हांखे अञा उहे नज़र न पियूं अचनि शयूं हिकिड़ी ॻाल्हि। ऐं पोइ जोड़ तोड़ इहो सॼी पाण धांधली न बि चऊं जोड़ तोड़ चऊं खणी हुनखे त जोड़ तोड़ जो इंजीनियरिंग सिलसिलो अञा सही मायने में शुरू न थियो आहे। ठीकु आहे न। ऑफकोर्स इहा जोड़ तोड़ बि प्री पोल रिगिंग जो हिसो हूंदी आहे। उन में तरक़ियाती कम सहूलियतूं पैकेज मामला ट्रांसफर पोस्टिंगूं माण्हू रखाए ॾियणु कुझु जेको कुझु मुमकिन हूंदो आहे उहो थींदो आहे। इवन तरक़ियाती कम बि वठी ॾींदा आहिनि हिन टाइम में बि हालांकि बैन हूंदा आहिनि। त हिकिड़ो त इहो सॼो फेज़ अञा शुरू न थियो आहे तंहिंजे करे असांखे जॾहिं उहो हिकिड़ो पहिरियों बुनियादी फेज़ जंहिं ॾींहुं शुरू थींदो तॾहिं पक थींदी त इलेक्शन थियनि पिया। पीपल्स पार्टी इहो सॼो प्रेशर छो पई बिल्ड करे? पीपल्स पार्टी खे त थियो ई कुझु कोन्हे न। कहिड़ो मसइलो थियो आहे? असां चवंदो त खुली ॻाल्हाईंदासीं त कहिड़ी खाते में कहिड़ी वज़ारत में हींअर बि पीपल्स पार्टी जा माण्हू कहिड़ी पोज़ीशन ते वेठा आहिनि। CM हाउस में पीपल्स पार्टी जा कहिड़ा कहिड़ा माण्हू वेठा आहिनि। पोइ भला ॿुधायो तव्हांखे कहिड़ी परेशानी आहे? हिकिड़े बि माण्हूअ खे को टच कयो अथनि हिन हुकूमत जे वञण खां पोइ अगस्त खां पोइ हींअर ताईं हिकिड़े बि माण्हू जे ख़िलाफ़ का कार्रवाई कई अथनि जंहिं ते हिननि जूं दाऊं कुकूं मयार हिकु ॻाल्हि। पीपल्स पार्टी जेका माज़ी में हिकिड़ी ॿिए तरह जी पार्टी हुई उहा पंहिंजो उहो ग्राउंड विञाए चुकी आहे। नतीजे में हाणे हू वधीक अवामी थियण लाइ सवाइ हिन जे त हू जमहूरियत लाइ हाय घोड़ा करे ऐं पाण सां नाइंसाफ़ी जी ॻाल्हि करे उन खां सवाइ उन वटि ॿियो भला कार्ड कहिड़ो आहे जो उहो खणी माण्हुनि वटि वञनि त असां 15 सालनि में सिंध खे
पेरिस बणाए छॾियोसीं, हेॾी तरक़ी ॾिनीसीं सिंध जे माण्हुनि खे, अधु सिंध खे ॿोड़े माण्हुनि खे रोडनि ते आणे, ऐं उन जे बुनियाद ते हाणे असांखे वोट ॾियो। हाणे वोट जे लाइ मज़लूम थियण बि ज़रूरी आहे। पोइ इहो मज़लूमियत जो जेको कार्ड हिननि नवाज़ लीग जे आॾो साम्हूं रखियो आहे, असां चऊं था त इहो मज़लूमियत जो कार्ड तकड़ में पिया कढनि। जे सुभाणे मियां साहब ऐं मरियम नवाज़ अची था वेहनि हिते सिंध में ज़ैन शाह वटि ऐं डॉक्टर कादिर मक्सीअ वटि, ऐं अची वेहनि था अरबाब रहीम वटि, पोइ छा थींदो सम्झ में? पोइ मज़ो त पोइ थींदो न। असुल त सियासत उतां शुरू थींदी, लका त उहे हूंदा। तंहिंजे करे हे कार्ड तकड़ा छो पिया कढनि? सिंध जे माण्हुनि खे लगातार इन तरीक़े सां ही बेवकूफ़ बणाइण जी कोशिशि पिया कनि। सिंधी माण्हू त पुछनि था न, असां त तव्हांखे वोट ॾिना न, असां नवाज़ लीग खे त वोट कोन ॾिना, तव्हां असांजे लाइ छा कयो? थोरो ॿुधायो, बयानु कयो, फरमायो। फरमाइण लाइ कुझु बि न आहे। पोइ उन जे करे ही सॼो जेको नवाज़ लीग बमुक़ाबला पीपल्स पार्टी हरू जी हिकिड़ी जेका आहे न, इहा हिकिड़ो टेलर ठाहे अथनि फिल्म जो, खामखा जो, जंहिंजो को खड़ तेल को बुनियाद आहे कुझु बि कोन। ऐं तव्हांखे अञा खुली थो ॿुधायां, वफ़ाक़ में बि चवंदो त ॿुधाईंदासीं त पीपल्स पार्टी जा कहिड़ा कहिड़ा माण्हू कहिड़े कहिड़े कोटा ते वियल आहिनि हिते, रुगो सिंध में न। त ॻाल्हि इहा आहे त ही सॼो जेको फिनामिना आहे, हिन में रेस में पहिरें नंबर ते नवाज़ शरीफ़ आहे, ॿिए नंबर ते पीपल्स पार्टी आहे। हाणे पीपल्स पार्टी चए थी त नवाज़ शरीफ़ पहिरें नंबर ते न हुजे, उहो सारी पावर पॉलिटिक्स में। पर तव्हां वरी मज़े जो लका ॾिसिजो, आख़िर में ही वरी नवाज़ लीग सां कीअं था ठहनि, पोइ पाण में कीअं था वरी मीसाक जमहूरियत ॿीहर ज़िंदा कनि। इहो बि सिंध जा माण्हू, पाकिस्तान जा माण्हू लका ॾिसंदा। हे सियासतदाननि वटि खीसे में एॾा कार्ड पिया आहिनि, जीअं मरहूम जाम सदिक अली चवंदो त मुंहिंजे हिकिड़े खीसे में हिकिड़े वॾे लीडर जो फोटो आहे, ॿिए जे खीसे में ॿिए वॾे लीडर जो आहे। पोइ जंहिंजे घर वेंदो आहे हुनजो फोटो कढंदो आहे खीसे मां, चवंदा आहिनि साईं तव्हां बसि मुंहिंजा साईं बाबा आहियो। सो हे हिते हीअं पई सियासत थिए। बुनियादी तौर ते मूंखे ॿुधायो न त पीपल्स पार्टी खे, अव्हां खां नंढिड़ो सुवाल थो करियां, त पीपल्स पार्टी खे कहिड़ी परेशानी आई आहे गुज़िरियल 2-2.5 महीननि में, जंहिंखां पोइ हूअ अचानक एॾी वॾी ऑपोज़िशन में तब्दील थी विया आहिनि। जमहूरियत एक कंप्रोमाइज़ न करियो, पाण 15 सालनि खां कंप्रोमाइज़ करियो वेठा आहिनि। हर शइ ते सिंध जे कंप्रोमाइज़ कयो अथनि। माण्हुनि खां विसरी वियो आहे त बेटनि जो फ़ैसिलो सिंध काबीना कयो, पोइ फिरी विया। माण्हुनि खां विसरी वियो आहे त बेटो निज़ाम हिन न अप्रूव कयो असेंबली मां, येस येस करे, वरी साॻी असेंबली मां नो नो करे। सो न ॻाल्हि इहा आहे त जेके हक़ीक़तूं आहिनि उहो त लिकल कंहिंखां बि कोन्हनि के। सो मुंहिंजी नज़र में ही वोटनि जे लाइ हमदर्दी पैदा करण लाइ कनि पिया, पर आउं सम्झां थो त हाणे मामला मुख़्तलिफ़ थींदा, ऐं उन जे लाइ सियासी पार्टियुनि खे समझदारी करणी पवंदी, ज़ाती मामला हिकिड़े पासे रखणा पवंदा, ऐं उसूलनि जी सियासत खे अॻियां रखणो पवंदो। उन में हिकिड़ो वॾो उसूल आहे त सिंध जे माण्हुनि 15 साल ही जेको भोॻियो आहे, हाणे इन मां सिंध जे माण्हुनि खे घटि में घटि निजात मिलणु खपे। इनाम साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सियासत जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त छा इहा नाशुक्री न हूंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, जेकॾहिं उनखे हिकु भेरो ॿीहर सिंध मिले पई ऐं हू इन ते बज़िद आहिनि त न असांखे इन खां वधीक कुझु ॾिनो वञे? मुंहिंजे ख़्याल में अशफाक हींअर पीपल्स पार्टी खे मैसेज मिली वियो आहे त उनखे कुझु कोन थो मिले, ऐं अनकरीब जेको आहे उहा सॼी गेम चेंज थियण वारी आहे। छाकाणि जेकॾहिं सिंध हुननि खे मिलण जो आसरो हुजे हा त इहे एतिरियूं दाऊं करण जी ज़रूरत उन्हनि खे पेश न अचे हा। हाणे ही जेके दाऊं कनि था, हाणे चवंदा जान की अमान पाऊं, हाणे उहे सिंध तां बि हथु खणंदा। सिर्फ़ु हाणे चवंदा त असांखे सिर्फ़ु इहो कयो त कोई बि हथु न विझे। ऐं ख़बरूं इहे आहिनि त नवाज़ शरीफ़ जे हींअर वापसि अचण खां पोइ, बशीर मेमून जे नून लीग खे ज्वाइन करण खां पोइ, सिंध जे अंदरि उबूरी जेका निगरान हुकूमत आहे उन में तब्दीलियुनि जे लाइ हाणे प्रेशर वधंदो पियो वञे। ऐं इन जे ई करे तव्हां ॾिठो हूंदो त पीपल्स पार्टी वरी मौजूदा निगरान हुकूमत ते अदम एतमादी जो इज़हार करणु शुरू कयो आहे त हू असांजी जेका असां कुझु बि नथा ॿुधनि। ऐं वफ़ाक़ी हुकूमत ही सिर्फ़ु याने हिकिड़ो ॾेखारनि था त बाबा ईअं न सम्झो त असांजो हुते कुझु आहे। जीअं इज़हार चयो न त असांखे ख़बर आहे त तव्हांजी केतिरी हुते जेका आहे असां अंदरि कोटा मुक़ररु कयल आहे जंहिं ते तव्हांजा माण्हू वेठा आहिनि, पर हाणे हुनखे ख़बर पई आहे त उहा कोटा असांजी रद्द पई थिए ऐं उनजी जॻह ते का नई तब्दीली अचे पई। उन ख़ौफ़ खे हाणे पंहिंजो लिकाइण जे लाइ या उन ख़ौफ़ जे करे रड़ियूं करण जे लाइ कोशिशि था कनि त उन खां बचिजे। पर जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे उन मुताबिक़ त हिन वक़्तु नून लीग सोचे पई त चइनी सूबनि जे अंदरि हू पंहिंजी गिरफ़्त कीअं वधाईंदी
ऐं उन्हनि चइनी सूबनि में सिंध हुननि जी नंबर 1 तरजीह ते आहे, छाकाणि त हुनखे ख़बर आहे त सिंध जे अंदरि ख़ुदि पीपल्स पार्टी जे अंदरि अहिड़ा माण्हू वेठल आहिनि जिन खे रुॻो सिर्फ़ु इशारो मिलंदो त देरि ई न कंदा पीपल्स पार्टी खे छॾे ॿिए पासे वञण जी, छाकाणि त सिंध पीपल्स पार्टी ख़ुदि हिकिड़ो माहौल अहिड़ो ठाहे छॾियो आहे जो अवामी सियासत, जमहूरी सियासत, वोट जी सियासत खे हिकिड़े मख़सूस वॾेरनि, इलेक्टेबल्स ऐं मुफ़ाद परस्त टोले जे कब्ज़े में ॾेई छॾियो आहे। ऐं हाणे जॾहिं उहे ई सभु कुझु आहिनि त उहे जहिड़े वक़्तु बि उन्हनि खे सरकार, एस्टेब्लिशमेंट या जेके बि मैनेज कंदड़ इंजीनियर उन्हनि खे जंहिं तरीक़े सां डिज़ाइन कंदा, उहे उन्हनि खे उहो इशारो कंदा त उहे उन तरफ़ हलिया वेंदा। त मुंहिंजी मालूमात मुताबिक़ त हींअर अनकरीब सिंध में निगरान सेटअप में बि तब्दीली अचण वारी आहे ऐं उन्हनि में उहा नई जेका आहे एंट्री बि थींदी। नून लीग सिंध में तमामु तेज़ी सां लहंदी। ही सिर्फ़ु अक्टूबर पूरो थिए, नवंबर में तव्हांखे सिंध जे अंदरि बाक़ाइदे हिकिड़ो तेज़ी सां नून लीग जी एंट्री जो सम्झो मिली वेंदो त कीअं जेका असां हुन एंट्री थिए थी ऐं उन खां पोइ ई पीपल्स पार्टी खे सम्झ में ईंदो त हाणे हुनखे छा करणु खपे। त इन करे आउं सम्झां थो पीपल्स पार्टी जेतिरो थी सघंदो पाण खे बचाइण जी कोशिश कंदी। ऐं हा, उहा ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं हुननि जी एस्टेब्लिशमेंट वटि आज़ी न्याज़ी ऐं निवड़त खां वधीक को बेगूं थेला ऐं फॉरेन अकाउंट्स कमु करे था वञनि त उते का एडजस्टमेंट थी वञे जो हिननि खे कुझु थोरो रिलैक्सेशन मिले। न त ॿी सूरत में पंजाब जे अंदरि पीटीआई खे कवर करण जे लाइ हू जेतिरे ताईं सिंध जे अंदरि का शइ न कंदा तेसीं ताईं ख़ुदि एस्टेब्लिशमेंट जे लाइ हिकिड़ो इहो वॾो सुवाल हूंदो त तव्हां हर पासे सिर्फ़ु सभिनी खे अहिड़नि माण्हुनि खे स्पेस ॾींदा वेंदो जेके कंहिं बि तरह सां तव्हां माज़ी में पाण उन्हनि खे मुख़्तलिफ़ केसनि में, मुख़्तलिफ़ मौक़नि ते उन्हनि खे करप्शन जे केसिस में, मुल्क जे मुख़्तलिफ़ मामलनि में उन्हनि खे ज़िम्मेवार करार ॾींदा रहिया आहियो त हाणे हुननि खे तव्हां कीअं क्लीन चिट ॾेई करे ॿिन्ही पासनि खे इक़्तिदार ॾींदो। त तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी खे बि कंहिं हद ताईं साइज़ में आणण जे लाइ कोशिश जूं रिथाऊं हलनि पियूं। जी यशपाल। इदार साहब, पाकिस्तान तहरीके इंसाफ जी सियासत के हवाले से जेकॾहिं ॻाल्हि कयूं त ज़ाहिर आहे 9 मई खां पोइ उहा हर गुज़रंदड़ ॾींहं खां पोइ उन्हनि जी मुश्किलातुनि में वाधारो थियो आहे। पर मूंखे इहो ॿुधाइजो त मौलाना फज़लुर रहमान सां जेको वफ़द मिलियो आहे पाकिस्तान तहरीके इंसाफ जो ऐं उन खां पोइ उन जी पेशमामी में नमाज़ अदा करणु, इहो सॼो जेको अवां ॾिठो सीन, अवां सम्झो था त KPK जी हद ताईं PTI ऐं मौलाना पाण जे जेको आहिनि वेझो थियनि ऐं उते को इतिहाद ठही सघे थो या इन खां वधीक बि हू वेझड़ाइप जो जेको आहे इशारो आहे? वो अंग्रेजी में हिकिड़ो टर्म आहे न, गुड कॉप्स बैड कॉप्स, या पाण वटि बि हिते हूंदो गुड तालिबान बैड तालिबान। सो हे गुड PTI बैड PTI वारी सूरत हाल आहे। ऐं इहो सम्झी छॾियो त ईंदड़ इलेक्शन में ईअं कोन थींदो त PTI ज़ीरो थी वञे। PTI पंजाब असेंबली में, KPK में ऐं प्लस क़ौमी असेंबली में अपोज़िशन जी हिकिड़ी अहम पार्टीअ तौरु मौजूदु हूंदी। उन जे लाइ पोइ ज़रूरी आहे त कुझु माण्हू बि खपनि ऐं कुझु बंदोबस्त बि हुजनि ऐं पोइ माण्हू अहिड़ा हुजनि जेके फज़ीलत सां शयुनि खे, सियासत खे रखनि। उहो जेको आहे कप्तान वारी न ॿोली ॻाल्हाइनि, न उन्हनि जो इहो प्रैक्टिस हुजे। उन जे लाइ तव्हां इहो नोट कयो त जेके डेलीगेट्स विया आहिनि मौलाना साहब वटि, उहे केरु आहिनि, या उन्हनि जो जेको रहियो आहे ट्रैक रिकॉर्ड गुफ़्तगू जो, सियासत जो अंदाज़, उहो हिकिड़ो मुनासिब ऐं फज़ीलत वारो ऐं डायलॉग वारो रहियो आहे न। तंहिंजे करे उन्हनि खे हाणे अॻियां कयो वेंदो ऐं उन जी पोइ अॻिते हली अल्टीमेटली लीड उन्हनि खे केरु थो करे थोरे वक़्त में, उहो बि ज़ाहिर थी पवंदो। सो ही जेका PTI हूंदी, इहा हिकिड़ो विच में हिकिड़ो किरदारु अदा कंदी। इनखे PTI चेयरमैन जी बि सिधी अणसिधी रीति हिमायत हासिलु हूंदी ऐं उहा इलेक्शननि में बि बीहंदी ऐं हिकिड़ी साइज़ेबल अपोज़िशन तौरु वेहंदी ताकी नेशनली इंटरनेशनली हर तरह जी तनक़ीद खां बि बची सघिजे। इन तासुर खे बि रद्द कजे त मुकमिल तौर ते उन्हनि खे वाइप आउट कयो वियो आहे या उन्हनि खे बैन कयो वियो आहे, ज़ीरो कयो वियो आहे। उन जे लाइ ज़रूरी हो त KPK खां शुरूआति कई वञे। ईंदड़ ॾींहंनि में तव्हां हिननि जा डेलीगेट्स ॾिसंदो त ॿियनि अॻवाननि ऐं पार्टियुनि सां बि मिलंदा। अनकरीब पीपल्स पार्टी सां बि हिननि जूं मुलाक़ातूं थींदियूं
ऐं पोइ हाणे पीपल्स पार्टी जी मर्ज़ी हूंदी त नवाज़ लीग सां गॾिजी मर्कज़ में का हिसोपति वठे या PTI सां अपोज़िशन में वेहे। इहो त हाणे हुननि जो पंहिंजो फ़ैसिलो आहे, साॻियो फ़ैसिलो मौलाना साहब खे बि करिणो आहे। त पर उन विच में इलेक्शन बि त थियणी आहे न, पोइ इलेक्शन में जेको खटंदो उहो ई ज़ाहिरी बार्गेनिंग करे सघंदो असेंबलियुनि जे अंदरि। सो ही सॼी तयारी उन हवाले सां आहे। ऐं ॿियो जेको फैक्टर जेको मार्केट में हलायो वियो आहे त कप्तान खे मुल्क खां ॿाहिरि मोकिलण जे लाइ बि बंदोबस्त थियनि पिया, ऐं इन ॻाल्हि में घटि वज़न सम्झां थो। भला जेकॾहिं उन जे लाइ उन्हनि खे मिलणो आहे त पोइ कंहिं ॿिए अहिड़े माण्हू सां मिलनि न जेको उन्हनि जे कम जो हुजे इन मामले में। पोइ इन में मौलाना साहब सां मिलण जी त ज़रूरत न आहे, या ख़ुदि सदर साहब मौजूदु आहे, हिकिड़ो वॾे फोरम ते वेठल आहे, ऐं उहो अॼु बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मुल्क जो सुप्रीम कमांडर आहे आइनी तौर ते। तंहिं करे सदर वारो चैनल खे बि इस्तेमालु करे सघनि था इन लाइ। पर ॿुधण में इहो आयो आहे त सदर बि शायदि इन्हनि खां नाराज़ आहे ऐं उहो बि पूरी तरह सां इन्हनि सां गॾु न आहे, ऑन बोर्ड न आहे। बहरहाल ही सियासतदाननि जूं मुलाक़ातूं न त का ख़राबु ॻाल्हि आहे, न वरी नई ॻाल्हि आहे। तंहिं करे इहे थियणियूं आहिनि। मुस्तक़बिल जी जेका सिफ़बंदी आहे उहा तव्हांखे नज़र ईंदी। जीअं इनाम साहब बि ॻाल्हि कई त इहे हैरतनाक ॻाल्हियूं हूंदियूं। ही शयूं अञा पूरी रीति जेको आहे न, जेको आहे शफ़ल पई थियनि, अञा शफ़ल थी वठनि, पोइ शक्ल ठाहींदियूं, पोइ हिकिड़ो मंज़रनामो जुड़ंदो, ऐं उन मंज़रनामे में हिकिड़ी ॻाल्हि जी ख़ातिरी रखो त इहे सभु पार्टियूं हूंदियूं ज़रूरु। पोइ जेको स्मार्ट प्लेयर हूंदो, जेको पंहिंजा कार्ड्स ऐं मूव स्मार्टली इस्तेमालु कंदो, उन में तव्हां नाज़रीन, असांजो राब्तो ॿिन्ही जेको आहे तजिया निगारनि सां कटिजी वियो आहे। ऐं अॼु जे प्रोग्राम में पाण ओवरऑल जेका आहे उहा ॻाल्हि पे कईसीं त पॉलिटिकल सिनेरियो जेको आहे उहो छा रहंदो ऐं उनजी छा सूरत हाल बीहंदी। सियासी मुलाक़ातूं, सियासी जोड़ तोड़ बि शुरू थी वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पंहिंजा शिकवा आहिनि, PTI जा पंहिंजा मसइला आहिनि। नून लीग खे हिन वक़्तु सभिनी खां वधीक फेवर कयो पियो वञे ऐं जेका पूरे पाकिस्तान जी सियासत आहे उहा हिन वक़्तु उनजो मर्कज़ जेको आहे उहो असांखे नून लीग ई नज़र अचे पई। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।